नाज़रीन ख़बर शेयर कंदासीं अवासा टडो मोहम्मद ख़ान मां जिते तालके रटनो गुलाम हैदर जो यूनियन काउंसिल मोया जे रवासी ॻोठणनि जो हुकूमती दौर जे बासर ज़िमीदार पारां मुबैना ज़री ज़मीन ते कयल कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अब्दुल हफ़ीज़ मेमूर जी रिपोर्ट मुताबिक़ एहतजाज में शामिल पीरसन मोहम्मद अशरफ बागरानी, पीरसन मोहम्मद उमर बागरानी, मसमात फातिमा, मसमा शरीफ़ा ऐं ॿिनि एहतजाज कंदे चयो त मोहम्मद अशरफ बागरानी वेठल ॻोठ गुलाम शाह बागरानी असी जेको सो असांजी वल ट्रैक्टर सां लताड़ी वई हुई 4 एकड़ ज़मीन। तंहिंमें असां माना 4 जेके आहिनि अली नवाज़ बागरानी ऐं उनजो भाउ बिलावल ऐं ॿियो आहे मोहम्मद बख्श कोटार ऐं ॿियो हिकिड़ो आहे अली नवाज़। इहे जेके से असां उनजो जेको तो खणी आयासीं शिकायत SP वटि। SP खे असां चयो त बाबा तूं हली जांच वठि, हीअ असांजो नुक़सानु थी वियो आहे। हुन चयो अॼु आउं माना कोन हलंदसि, सुभाणे हलंदसि। इन जे करे असां जेको सो असां चयो त बाबा असीं ग़रीब आहियूं, असां पैसो कोन्हे, बाक़ी असीं धरणो हणंदासीं। ऐं धरणे जी जॾहिं मूं ॻाल्हि कई त हुन चयो तव्हां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे ऐं अंदरि कंदसि। इन जे करे असीं निकिरी वरी साईं नवीद कमर शाह खे अपील था कयूं त महिरबानी करे असां ग़रीबनि जो जेको माना हक़ु आहे, ज़्यान थियो आहे, उहो माना तक जो माना आहे MA आहे, उहो वठी ॾिए असांखे। ॿियो